सिटी न्यूज़। वगण लॻो अर्थर शाखत ते वाइल्ड लाइफ खाते जे पार्टी इंचार्ज जे टीम जो छापो। 54 अदद नायाब नस्ल जूं कुमियूं हथ करे वरितियूं। नायाब नस्ल जूं कुमियूं खणी वेंदड़ 4 ॼणा मंज़ूर बागड़ी, वज़ीर बागड़ी, मेवो बागड़ी ऐं अनवर बागड़ी खे गिरफ़्तार करे वरितो। वाइल्ड लाइफ खाते जे डिवीज़न रेड पार्टी जे इंचार्ज कुर्बान अली लाशारी, शेर मोहम्मद मुगेरी, नियाज़ हुसैन दायोक, मोहम्मद कामिल मीरानी, मोहम्मद जुमन भट्टी, सोहेल अब्बास ऐं ॿियनि मीडिया खे तफ़सील ॿुधाईंदे चयो त वाइल्ड लाइफ खाते जे हुकुम मुताबिक़ मुख़्तलिफ़ ढंढनि ते पिणु कार्रवायूं करे रहिया आहियूं, जंहिंमें अॼु असां हर रोज़ु जीअं गश्त करे रहिया हुआसीं त असांखे ख़बर पई त अर्थर शाख में बागड़ी नायाब नस्ल जूं कुमियूं पकड़े खणी रहिया आहिनि त असां वञी पंहिंजी टीम सां गॾिजी छापो हुयो, जितां असांखे नायाब नस्ल जूं 54 कुमियूं हथ आयूं, जेके असां गिरफ़्तार थियल जवाबदारनि ऐं नायाब नस्ल जूं कुमियूं खणी लंग ढंढ ते पहुतासीं ऐं उन खां पोइ कानून मुताबिक़ जवाबदारनि मथां केस दाख़िल करे नायाब नस्ल जूं कुमियूं सिंधु दरिया ते छॾियूं वेंदियूं। रिपोर्ट एहसान अली टोटाणी, सिटी न्यूज़ वगण।